रावलपिंडी पाक फौज में आला सतह ते तरक्किन ऐं मुक़र्ररीन जे अहम मरहले में DGISPR मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी, मेजर जनरल उमर बुखारी ऐं मेजर जनरल इनायत हुसैन खे लेफ्टिनेंट जनरल जे उहिदे ते तरक्की ॾिनी वई। रिपोर्ट मूजिब मेजर जनरल उमर बुखारी खे लेफ्टिनेंट जनरल जे उहिदे ते तरक्की ॾिनी वई, जंहिंखां पोइ खेसि पेशावर में क़ाइम 11 कोर जे कमांडर मुक़ररु कयो वियो। उन खां अॻु लेफ्टिनेंट जनरल हसन अज़हर हयात ख़ान इन्ही उहिदे ते फ़र्ज़ अंजाम ॾेई रहियो हो, जंहिं जी हाणे बदिली कई वई आहे। लेफ्टिनेंट जनरल हसन अज़हर हयात ख़ान अगस्त 2022 खां पेशावर कोर कमांडर जे तौरु ख़िदमतूं अंजाम ॾेई रहियो हो। नवंबर में खेसि रिटायर थियणो हो। कंहिं बि पोस्टिंग में मुद्दो आम तौर ते 2 साल हूंदो आहे। उन करे जनरल हसन अज़हर हयात जी रिटायरमेंट खां कुझु महीना अॻु बदिली हैरान कंदड़ आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।